साईं मुंहिंजा भलीकार था चऊं प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में तव्हां सभिनी खे प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं हॉट FM 105 रेडियो नेटवर्क तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। प्रोग्राम जे आगाज़ में मूं अर्ज़ु कयो ऐं कल्ह बि तव्हां हिकिड़ी शख़्सियत जंहिंसां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे ॿुधो ऐं उन शख़्सियत जो तारुफ़ यकीनन मूंखे कराइण जी ज़रूरत कान पवंदी। खोड़ सारियुनि शख़्सियतुनि जे लाइ लफ़्ज़ गॾु करणा पवंदा आहिनि पर किन शख़्सियतुनि जो तारुफ़ उन्हनि जो पंहिंजो नालो ई हूंदो आहे। जीअं जनाब असां सां गॾु अॼु साईं बेदिल मसरूर बदवी साहिब मौजूद आहिनि। तव्हां उन्हनि खे हिकिड़े क़ौमी रागी जी हैसियत में, तव्हां उन्हनि खे हिकिड़े कहाणीकार ऐं नॉवल नवीस जी हैसियत में सुञाणो था, टेलीविज़न जे पेशकार जी हैसियत में तव्हां सुञाणो था। पर इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त NA 242 NA 242 कराची जो जेको ओभर हिकु वारो जेको तक आहे उतां हू क़ौमी असेंबली जा उम्मीदवार आहिनि ऐं पहिरियों भेरो हू चूंडूं वेढ़ी रहिया आहिनि। सो असां उन्हनि खे गुज़ारिश कई जॾहिं हू असांजे स्टूडियोज़ आया त हू असांजे प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में बि असांजे सामीन सां मुखातिब थियनि। बेदिल साईं तव्हांखे भलीकार था चऊं। थैंक यू साईं, वॾी महिरबानी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तबियतूं सिहतूं कीअं आहिनि? सब ख़ैर ख़ैर, तव्हां ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र। यकीनन तव्हांजे वोटर खे या जेको वोटर न बि आहे उहो बि उनखे बि जॾहिं ख़बर पई त तव्हां जहिड़ा माण्हू चूंडूं विढ़नि पिया त हिकिड़ो उत्साह पैदा थियो सभिनी माण्हुनि में ऐं खोड़ सारनि माण्हुनि यकीनन इन हसरत जो इज़हार बि कयो त काश असां 242 में असांजो वोट दाख़िल हुजे ऐं हू तव्हांखे वोट ॾियनि। सॼी सिंध जो इहो आवाज़ आहे। तव्हांखे इहो कीअं ख़्यालु आयो ऐं एॾो देर सां ख़्यालु तव्हांखे कीअं आयो त तव्हां बि अवामी नुमाइंदगी जे लाइ कोशिशि करियो? वो असल में ईअं मज़ाक जे तौर ते 2017 में मूं फेसबुक ते रखियो त मां इलेक्शन में बीहंदुसि। अच्छा। पर उहो हिकिड़ो ईअं ई बसि मज़ाक हो बसि, या ईअं खणी सम्झो त हिकिड़ो कंहिंखे दोस्तनि खे इतलाह हो त बाबा हाणे थोरा सुधरी हलो न त मां अचांव थो इलेक्शन में। पर पोइ ईअं थियो त दोस्तनि जो ख़्यालु हो, मां पे लवायो छो त हीअ जेका आहे वॾी ज़िम्मेदारी आहे। यकीनन ख़ासि तौर ते असां जेके नंढनि इलाइक़नि में रहूं था, कराचीअ जे वसंदियुनि में रहूं था, उते जा मसइला जेके आहिनि उन्हनि सां ई मुंहुं ॾियण में असांखे थोरी मुश्किल पेश अचे थी। त बाक़ी इहो सोचंदा त क़ौमी असेंबलीअ जो मेंबर थियण जेको आहे उहो तमामु वॾी ज़िम्मेदारी आहे। पर पोइ एंड टाइम ताईं मां ॿिॾतर में हुउसि त मां बीहां कीअं कयां। मूं वटि पैसा कोन्हनि, मूं वटि माण्हू कोन्हनि, मूं वटि स्किल कोन्हे, मूं वटि मैन पावर कोन्हे, मूं वटि गाॾियूं कोन्हनि। पोइ इहो सभु कुझु अहिड़ो ताक़ जी चांहि कान्हे, पेटक कान्हे, हे बेदिल साहिब कीअं थींदो कमु इहो। पर पोइ चयोसीं त न, इहो अलाह साईं को ख़िदमत जे लाइ चूंडियो आहे। थी सघे थो मां इनकार कयां, अलाह साईं खे उहा ॻाल्हि पसंदि न अचे। जो ऑफर जो थी आहे त ज़रूरु अलाह साईं जेका ॻाल्हि आहे हिनजे मूंखां कुझु कराइणु चाहे थी, कुदरत मूंखां कुझु कमु वठणु थी चाहे। पोइ मूं उन ॾींहुं हा कई जंहिं ॾींहुं आख़िरी ॾींहुं हो हिनजे फार्म जे भरण जो, ऐं मूं हा करे छॾी। ऐं पोइ मूं चयो त बसि सॼो नंग अलाह ते आहे, उहो करण वारो उहो आहे, उहो कारसाज़ उहो आहे। शमशेर जीअं चवंदो त मौला ते नंग आहे, बसि असांजो मौला ते नंग आहे। केतिरी उमेद आहे तव्हांखे असेंबली में पहुचण जी? साईं हाणे हिते जो जेको इलाइक़ा आहिनि न, इतफ़ाक़ सां हिते लॻभॻि 40-50 त सिंधी वसंदियूं आहिनि। इन्हनि सिंधी वसंदियुनि में पठाण बि आहिनि पर उन्हनि जा घणो करे बलूचिस्तान ऐं पंहिंजे सरहद जा वोट आहिनि ऐं घणनि जा त वोट आहिनि बि कोन। बाक़ी जेके सराइकी आहिनि उन्हनि मां बि ईअं सम्झो त 50% सराइकी हिते वोटर आहिनि। बाक़ी जेके आहिनि असांजा खोसा, छुटा, बुलैदी, असांजा जेके कलमती, पंहिंजे पालारी, इहे या सिंधी जेके आहिनि असां में, जीअं सैयद आहिनि, शेख आहिनि, काज़ी आहिनि, सुमर आहिनि, मेमण आहिनि, इहो सॼो ई सभई जेके 30-40 ॻोठ आहिनि इन्हनि सभिनी ज़ातियुनि सां भरियो पियो आहे। त उन जे करे इहे असांजा पुराणा वाक़ुफ़ बि रहिया आहिनि। ऐं ॿियो इहो त मां हिन तक में अकेलो सिंधी आहियां जेको इन ते बीठो आहे। उनजे करे हुननि खे हिकिड़ी इहा बि ख़ुशी थी आहे त हिकु त असांजे सिचल ॻोठ जे वेझो रहे थो ऐं सिंधी बि आहे, वरी क़ौमी गीत बि ॻाईंदो रहियो आहे, टीवीअ जो प्रोड्यूसर बि रहियो आहे, त ऐं को पुठियां ख़ुदा न ख़ास्ता कोई स्कैंडल बि कोन्हे। त उन जे करे उन्हनि ॾाढी आजियां कई आहे, तमामु घणी आजियां कई आहे। जिते वञूं था कुझु माण्हुनि त असांखे चयो साईं तव्हां एतिरा सारा माण्हू न आहिनि, असां भला तव्हांखे साईं हिकिड़े दोस्त त पंहिंजूं न्याणियूं चयूं आहिनि त असांजूं तव्हांखे न्याणियूं ॾियूं था जेके तव्हां पोलिंग स्टेशन ते कमु कराइजो उन्हनि खे, पोलिंग एजेंट जे लाइ। हिन वॾी ॻाल्हि आहे। सही आहे जो को माण्हू अची दर खड़काए चए त साईं मुंहिंजी तव्हांजी वाक़फ़त एतिरी आहे जो मूं तव्हांखे ॿुधो आहे रुगो, बाक़ी मां पंहिंजूं न्याणियूं तव्हांजा नाला लिखाए वियो आहे। साईं मुंहिंजी नुंहुं हूंदी, ॿ नुंहुं हूंदियूं, ॿधियूं हूंदियूं, तव्हां सां गॾु हूंदियूं, मुंहिंजा पुट बि तव्हां सां गॾु हूंदा।
हूअं इहो हिन इलेक्शन में असां ट्रेंड ॾिसूं था त ॾोकरीअ मां उस्ताद लियाकत मीराणी जहिड़ा उम्मीदवार आहिनि गॾे ते चढ़ी वर्क थो करे पियो ऐं असां इहो भारत में त ॾिठोसीं त आम आदमी पार्टी वग़ैरह इन क़िस्म जूं शयूं आहियूं पर इहो हिकिड़ो तव्हां नथा सम्झो त इहो हिकिड़ी नज़रियनि जे हवाले सां हिकिड़ी तमामु वॾी डेवलपमेंट आहे ऐं इन जो भले हिन भेरे रिस्पॉन्स एतिरो न बि मिले पर ईंदड़ 5-10 सालनि में इहो तमामु हिकिड़े वॾे नज़रिये जे तौर ते इहा शइ यकीनन इहा शुरूआत जेका आहे न उस्ताद मीराणी जेका शुरूआत कई आहे न इहो ईंदड़ वक़्तु असांजे लाइ सुठो थींदो जो असां गाॾियूं भरे माण्हुनि खे खणी ईंदा आहियूं गाॾियूं भरे असां वेंदा आहियूं उन्हनि जे ॻोठनि में वञी वेहंदा आहियूं पोइ 100 कुर्सियूं लॻाईंदासीं 200 कुर्सियूं लॻाईंदासीं 200 बोतलूं घुराईंदासीं 200 चांहियूं घुराईंदासीं तॾहिं असां वोटर खे वञी पोइ राज़ी कंदासीं ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ सिर्फ़ु ॿुधाइण जे लाइ उनजी मर्ज़ी आहे पर इहो ख़र्च हर कंहिं हंधि कंदा रहिया आहियूं हाणे इहो थींदो रहियो आहे पर मीराणी इहो पहिरीं शुरूआत कई आहे हिन तारीख़ जो इहो पहिरियों माण्हू हूंदो जो सुभाणे इहो बग़ैर पैसनि जे माण्हुनि ताईं पहुतो आहे बग़ैर चांहि पीआरण जे माण्हुनि ताईं पहुतो आहे ऐं इहो गॾ गाॾे ते जेके ₹2 वठंदो आहे उन गॾ गाॾे ते चढ़ी माण्हुनि खे उन मोबिलाइज़ कयो आहे हाणे माण्हुनि जो कमु आहे त हुनखे वोट कनि यकीनन इहे माण्हुनि खे इहा सुजागी आस्ते आस्ते ईअं थींदो जो असां सुभाणे जेके असांजा माण्हू उथंदा तूं हाणे अलाह कंदो त उहो ईअं न कंदा जीअं असांजा गाॾियुनि ते चढ़ी ऐं लाउड ऐं स्पीकर ऐं गाना ऐं दमधमा लॻी पई आहे हिकिड़ी नॉइज़ पॉल्यूशन पैदा थी वई आहे हिकिड़ी तमामु जेका प्लास्टिक जी बूई शुरू थी वई आहे उहा आस्ते आस्ते इहा लियाकत मीराणी खे सलाम आहे जंहिं इहो कमु कयो आहे ऐं आईंदा मां सम्झां थो त असां सभिनी खे ईअं करणो पवंदो सुजागीअ लाइ पंहिंजे दर दर ते वञी या पंहिंजी घिटीअ में वेही हिकिड़ो महफ़िल मचाइणी पवंदी गॾ गाॾे ते चढ़ी चमची ते चढ़ी असांखे महफ़िल मचाइणी पवंदी छो त इहो ख़र्च बि वॾो आहे साईं हिन जे जेको इलेक्शन जे दौरान जेको ख़र्च थिए थो न जेके ओड़े पाड़े जा आहिनि जिन खे मानी घर में मुयसरु कोन्हे उहो बि हिन जे वोट जे बहाने अची उते वेहे थो ऐं मानी खाए थो वोट ॾींदो कोन उहो जेके चरसी आहिनि मवाली आहिनि उहे बि मिड़ई चरस मवालीअ जे करे अची वेही था रहनि हाणे उहे माण्हू ख़र्च करे सघनि था जेके पैसे वारा आहिनि लियाकत मीराणी या बेदिल मसरूर वटि एतिरा पैसा कोन्हनि हीअ बसि मोहबत जो हिकिड़ो जहान आहे जंहिंजे करे असां सम्झूं था हीअ मोहबत जे जहान में असांखे कामयाबी मिलंदी मज़ो तॾहिं आहे न जॾहिं उहो ई लियाकत मीराणी ऐं उहे बेदिल मसरूर जंहिं पैसा ख़र्च न कया उहो असेंबली में पहुचे ऐं उहो अवाम जो आवाज़ बणिजे उहो क़दुरु बि उन्हनि खे थींदो न इन्हनि जेको असां लेग वर्क कयूं था या जेको असां माण्हुनि सां सुजागीअ जी जेका काउंसलिंग कयूं था इहो ज़ाहिर आहे इहो रंग त लाहींदो न यकीनन असां जॾहिं वेंदासीं त उहो तव्हां उते जेको असेंबली में असांजो ॻाल्हाइण हूंदो ॻाल्हाइण थोरी हूंदो उहो त ललकार हूंदी उहो एहतिजाज हूंदो यकीनन असांखे इहा उमेद आहे त असां जॾहिं हिते ई इहो असांजे अंदर में जेको एहतिजाज पचे थो उहो ज़ाहिर आहे किथे निकिरंदो जॾहिं वेंदासीं त उहो क़ौमी असेंबलीअ में या सूबाई असेंबलीअ में इहो एहतिजाज खुली पवंदो पाण माण्हुनि जे अॻियां खुली पवंदो उनखे ख़बर पवंदी असांजा क़ौम परस्त रहिया आहिनि पर उहे बि ईअं पंहिंजो न करे सघिया असांजा अदीब शाइर बि रहिया साईं तव्हां पुठियां नाला आहिनि वॾा साईं जमील ज़मान आहे साईं कमर ज़मान आहे इहे सभु जेके नवीद ज़मान आहे ॿिया बि साईं टालपुर साहिबु आहे ज़िकरानी साहिबु आहे खोड़ असेंबलियुनि में आया पर इन असेंबली जी दीवारुनि खे लोॾाए न सघिया हिन लोॾाइणो पवंदो साईं उते जेके इन्हनि ॻिझुनि आखेरा कया आहिनि उन्हनि जा आखेरा ड्राइणा पवंदा यकीनन असांखे कुझु करणो पवंदो यकीनन असांजो इहो प्रोग्राम साईं हफ़्ते में 5 ॾींहं नशर थींदो आहे उन में अक्सर तव्हांजा गीत असां शामिल कंदा रहंदा आहियूं नवां पुराणा नमन मुराद इहा आहे त गीत मुंहिंजा गुलाबी खां वठी ऐं असां वॉइसिस ग्रुप ताईं उतां खां वठी ऐं अॼु ॾींहं ताईं जेके बि तव्हांजा मुख़्तलिफ़ गीत आहिनि उनखे शामिल कंदा रहंदा आहियूं पर तव्हां पाण मौजूदु आहियो त मां चाहींदुसि त अयाज़ जो जेको शोर आफ़ाक़ गीत आहे उहो असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायूं पर उन खां अॻु में थोरो जेकॾहिं 2-3 सिटूं तव्हां झुंगारे वठो हुनजो हिन सर जे गदिले सेंवर में नील कमल बि त ॾोही हिन सर जे गदिले सेंवर में नील कमल बि त ॾोही ऐं को बि चकोर वधारे में जे उॾरे थो त दरोही ही ॾोह न आहे माण्हूअ जी मूं मिटी ॿीहर ॻोही मां ॾोही ही ॾोह न आकाश छॾे मूं प्रीत लॻाई धरतीअ सां हू असांजी जा सत रंग हुई मूं कान क़बूली सिज कना तो आगम थी उभरां ऐं किरणा किरणा थी बरसां मां ॾोही मूं कई ॾोह कया आहिनि मां ॾोही ही ॾोह न आहिनि धरतीअ ते मूं दिल जी देवल जोड़ी तो नफ़रत जी दीवार खई मूं उन जी पाड़ उखोड़ी
मूगाता गीत मोहब्बत जा मुआग वतन जी मोड़िया मां डोही हां मूं ॾात अनोखी आंदिया थी तंद विढ़े तलवारन सां टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो आऊं संद दीवारन सां था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾन तूं हीणो आ हथियारन सां मां डोही हां तूं मूंखे फाहे चाड़ींदे मां तोखां मूर न मरणो आ गुंजार कंदी जा मूंखां गुंजार कंदी जा मूंखां पोइ तैं जिंदड़ीअ जो मां झरणो आ ॿियो चारण बणजी चंग खणी मां वरणो हां मां डोही हां सरगे गदिले सेवर में नील कमल चित दोहिया 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 हिन सरगे गदिले सेवर में नील कमल चित दोहिया ऐं को बि चकोर वंधारे में जे उजरे थो त करोहिया तो नफ़रत जी दीवार खई मूं उन जी पाड़व खोड़िया मुआता गीत बगावत जा मुआता गीत बगावत जा मुआवतन जी मोड़िया मूलाए दिनी में तेरना का आग उझाण लटांडेगी सब दीन धर्म जे धोखे में सब दीन धर्म जे धोखे में आलोच धर्म खाना देगी मां पंहिंजी तंद तपाया थो मां पंहिंजी तंद तपाया थो ऐं दर्द दिलनि मां निकिरनि था मां डोही हां मां डोही हां मां डोही हां मां डोही हां 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 मूं आज़ादीअ जी सैन हई मुलाक़ातो त गुलामन जा ही गीत हुया जादू हा जंजीर टुटा आया मन जा
सब मोती समझी ढूंढने का, सब मोती समझी ढूंढने का, अजगोरा मुझे दामन का। माधोही हाँ माधोही हाँ माधोही हाँ माधोही हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ। मूदाती अनोखी आंदिया थी तंद विढ़े तलवारन सां टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो आऊं सदा दीवारन सां। आतुर जा भारी बुरजलगन, आतुर जा भारी बुरजलगन, तू हीरो हथियारन सां। माधोही हाँ माधोही हाँ माधोही हाँ माधोही हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ डोली हाँ। तू मूंखे ठाही चाहींदे मां तो खामूर न मरणो, गुज़ार कंदी ता मूंखां पोइ गुज़ार कंदी ता मूंखां पोइ तंहिं जिंदड़ीअ जो मां छिरणो लोचार बणजी जंग खणी, राधी जल बणजी जंग खणी, मां वरणो मां वरणो। माधोरी हाँ माधोरी हाँ माधोरी हाँ माधोरी हाँ, मुझे दो तैयार। माधोरी हाँ माधोरी हाँ माधोरी हाँ माधोरी हाँ। डोली हाँ 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 डोली हाँ। साईं मुंहिंजे भलीकार था चऊं प्रोग्राम सूरज शाखूं कढियो में हॉट FM 105 रेडियो नेटवर्क ताईं प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत पेश कयो पियो वञे। असां हिन ब्रेक खां अॻु में बेदिल साईं जे आवाज़ में, बेदिल मसूर साहिब जे आवाज़ में शेख अयाज़ जो शोरा आफ़ाक़ नज़्म ॿुधी रहिया हुआसीं, मां ॾोही हाँ मां ॾोही हाँ। पहिरियों उन्हनि खां असां उन्हनि जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे उन्हनि जी गुंजार ॿुधी ऐं उन खां पोइ असां उहो रिकॉर्डिड गीत बि तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं। बेदिल साईं, दिलि चवे थी त तव्हांजे हिन इलेक्शन सां गॾोगॾु जेको तव्हांजो फ़नी सफ़र आहे मुख़्तसिर हवाले सां कुझु ॿ टे सुवाल उन ते बि करिया। शिकारपुर जी सरज़मीन ते तव्हांजो जनम थियो, टेलीविजन प्रोडक्शन तव्हांजी चॉइस हुई या इतफ़ाक़ी तौर ते तव्हां प्रोड्यूसर बणिजी विया? ॿई सूरतूं रहियूं। ख़ासि तौर ते मुंहिंजी चॉइस हुई, जेके मूंखे दोस्त बि चवंदा हुआ त बाबा तूं फिल्म इंडस्ट्री में वञ, के दोस्त चवंदा हुआ हाणे तूं वरी कीअं फिल्म इंडस्ट्री में वञे। शुरूअ में उते शिकारपुर जो माहौल असांजो आर्टिस्टिक माहौल रहियो आहे। असांजा उस्ताद साईं श्यामानंद मंगी तमामु सुठो ॻाईंदो हो, साईं मुश्ताक मुग़ल सुठो अदाकार हो, साईं असांजो परशोत्तम दास तमामु सुठो डांसर हो, हीअ असांजा साइंस टीचर जोग्राफी जा अदब जा जीअं हबीबुल्लाह भुट्टो साहिबु असांजो अदब जो टीचर हो, साईं अली मोहम्मद महर अंग्रेज़ी जो तमामु सुठो टीचर हो, साईं ज़ुबैरी साहिबु मैथमेटिक्स जो ॾाढो सुठो टीचर हो। अच्छा, उन में इहो थियो त मूंखे ख़ुशी मां ख़ुशि नसीबी आहे त मां जॾहिं क्लास 3 में हुउसि न, साईं अब्दुल वाहिद अबड़े, साईं मक़बूल अहमद अलवी, इन्हनि चयो भई हीउ ॻाईंदो वाईंदो बि आहे, हिनखे तव्हां तराने ते लॻाए छॾियो। क़ौमी तरानो मुंहिंजो शुरू कयो हिन ते असेंबली में, त हाणे ॿुधायो 1700 ॿार हुजनि जिन सां मां क़ौमी तरानो शुरू करायो हिन ते। उन जे करे मां हेड मास्टर्स जो लाडलो स्टूडेंट हुउसि। इन लाडलाई जे करे पोइ उते जेके ड्रामा थींदा, जेके म्यूज़िक प्रोग्राम थींदा, असांजा सभु टीचर्स जेके आहिनि उहे मूंखे अॻियां करे बीहारींदा, बाबा हाणे तूं करे रिहर्सल करायो त हीअ करा हीअ करा। इहो सॼो मुंहिंजे ज़हन में हुयो। ॿियो वरी स्टेज ड्रामो मूं कयो, पंद्रो बडाम जो रेडियो ड्रामो हो मुमताज़ मिर्ज़ा जो, उहो स्टेज ते मूं कयो, उन जो बि मूंखे तजुर्बो थियो। पोइ मूं सोचियो त हाणे टेलीविज़न ते कीअं वञिजे। मां हुउसि उन ज़माने में यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी अमन मियां सूमरे जी यूनियन काउंसिल ते। सो उन अमन मियां सूमरे खे मूं चयो, पर उहो बि थोरी लवाए वियो। अयाज़ खे मूं चयो मां टेलीविज़न ते वञणु थो चाहियां, शेख अयाज़ खे चयो, त हुन चयो मुंहिंजो दोस्त आहे सिराज मेमण, तूं हुन ॾे वञ, सिराज मेमण ॾे वञ। सिराज साहिब जी हाणे तोखे वरी टीवीअ जो प्रोड्यूसर कंदा। साईं मां MA आहियां, चयो MA त मुंहिंजी भेण बि आहे, पर ॿी अधी फ़हमी था, मुंहिंजो असां गॾु MA कई आहे ऐं मूंखे शौक़ु आहे, मां सम्झां थो। इतफ़ाक़ इहो थियो त यूनियन काउंसिलनि जी उन्हनि ॾींहंनि में असां कईसीं, पंहिंजो हड़ताल कईसीं, सिंध में फेडरेशन ठाही जंहिंजो मां चेयरमैन हुउसि।
हिते असां वियासीं त हड़ताल में उन्हनि खे खणी विया, जाम सादिक साहिबु असांजो मिनिस्टर हो, उन माण्हुनि खे खणी विया त मूंखे हिननि चयो बाबा तूं त निकिरे था। मां निकिरी वरी शमशेर हैदरी जे मथे ऑफिस ते आयुसि कराची में, हिते हिन में पाकिस्तान सेक्रेटरेट में ऑफिस हूंदी नई ज़िंदगी जी। मूंखे ॾिठई चई यार जो काम करो जो ई जॾा तूं हाणे किथे जो ई काम करो जो ई जॾा। मुंहिंजो छा थियो चई यार ही टेलीविजन जूं आयूं आहिनि पंहिंजे एडवर्टाइज़मेंट्स आई आहे, तूं किथे आहे? मुंहिंजो मां त चई थो कोन सभिनी खे, मूंखे कोई लिफ्ट ई नथो ॾे। चई यार चरियो आहे वियो साईं पाण टाइप कयईं, मूंखे चई सही करे ॾे। ऐं इतफ़ाक़ सां आख़िरी ॾींहुं हुजे आयासीं, वठी आयो मूंखे साईं जिन ते टेलीविजन ते। मूंखे बलो साहब त चए त लुंडू काथे हा, उहो बि प्यार में एॾे हा बलो साहब अखियूं मथे चाढ़े चई काथे हा? मूं चयो साईं मां हिते आहियां। यार तुंहिंजो अचणु त टीवीअ में ज़रूरी हो। मुंहिंजो ॾिसो कुदरत हुते इलाज थो कयां, हिते मूंखे था चवनि। साईं उन महिल फ़ोन कयईं इस्लामाबाद, उहो इहा जेका हूंदी किड़क वारी टेलीफोन। चईं त बाबा इहो आहे ॾाढो आर्टिस्ट आहे, सुठो अदीब आहे, सुठो हुनजो बैकग्राउंड आहे, हुनजी दरख़्वास्त मूंखे पहुती आहे, सो तव्हां हुनजे इंटरव्यू में नालो लिखी छॾियो। साईं इंटरव्यू थियो, लय थी वई ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी। सो मूं कंहिंखे ॿुधायो कोन। मां जॾहिं प्रोड्यूसर बि थी आयुसि त तव्हां नौकिरी तव्हां इस्तीफ़ा ॾेई हुजे, प्रोड्यूसर थियोसि, उन्हनि खे बि चयो त बाबा हाणे मां नौकिरी वोकिरी छॾियां। साल ॿिनि खां पोइ माण्हुनि खे ख़बर पई मतिलबु पाकिस्तान टेलीविजन ते को असिस्टेंट थियो आहे। सो इहो हिकिड़ो जेको सफ़र हो। ऐं इन में जेको मां अञा ब्रिगार्ड्स ॾींदुसि साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खे, वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी खे। हुन चयो यार तूं टीवीअ जो प्रोड्यूसर न थियां, तूं बसि मुंहिंजो प्रोफेसर थियां। तूं इल्मी तौर ते असांजो ख़ानदान बि बदवी ख़ानदान आहे, असां बदवी जो टीचर बि हो, हिते SM हिन में प्रिंसिपल हो SM कॉलेज कराची में। त हुन चयो तूं प्रोफेसर थियां। हुते राम पंजवाणी प्रोफेसर आहे, मटके ते ॻाईंदो आहे। हिते बेदुल मसरूर प्रोफेसर हुजे हा, तूं मटके ते ॻाए हा। मुंहिंजो साईं हाणे बसि जेका क़िस्मत। वरी इन ई ख़्याल खां जॾहिं अयाज़ साहब वाइस चांसलर थियो न, त मूं हुनखे इहा ॻाल्हि ॿुधाई त साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो ही इरादो चयो न बाबा न तूं हुते टीवीअ में ठीकु आहे, तूं वॾे प्रोफेसर न थी, तूं छा थींदे मास्टर थी? चङो थियो मां मास्टर न थियुसि, टीवीअ ते रहियासीं। पोइ टीवीअ ते जेतिरो थी सघियो शुरूअ में जेको असां प्रोग्राम कयो, ख़ासि तौर ते मूं अदबी प्रोग्राम कयो मख़ज़न। उहो ॾाढो लाजवाब प्रोग्राम हो, जंहिंमें असां सभिनी सिंधी अदीबनि जा जेके असांजा ज़िंदा अदीब आगा सलीम, अमर जलील, हीअ पंहिंजो अमर जलील न अली बाबा, ॿिया शाइर महमूद खान गनी, तालिबुल मौला, इन्हनि जा असां पोर्ट्रेट ठाहियासीं, वीडियो पोर्ट्रेट ठाहियासीं, असां विजुअल ठाहियासीं, उन्हनि जी वञी शूटिंग्स करियासीं। 4 प्रोग्राम 5 प्रोग्राम असां कयासीं। वरी अहिड़े साॻे नमूने मूं सुर जो सफ़र कयो, जंहिंमें सभिनी सिंधी ॻाइणनि जा असां प्रोग्राम कयासीं, सभिनी पर्सोनिफाई कयासीं। भगत कंवर ठाहियोसीं, जीवनी ठाहीसीं। उहो उन खां पोइ वरी मूंखे आइडिया आई त मोहब्बतों के सफ़ीर नालो असांखे हिन ॾिनो आगा सलीम। मुंहिंजो ख़्याल हो त साईं असांजा सिंधी शाइर जेके आहिनि उहे उन्हनि उर्दू कलाम बि लिखियो आहे। ऐं उर्दू कलाम साईं मां जॾहिं इहो पेश कई, आइडिया पेश कई, त मूंखे सरमद साहिब भाई असांजो स्क्रिप्ट जो एडिटर हो, उन्होंने कहा भाई आपके पास सिंधी सचल सरमस्त के अलावा तो कोई ऐसा शायर नहीं है जिसने उर्दू प्रोग्राम किया हो। मुझे सर 172 तो मैंने लिस्ट दी है आपको कि सिंधी वो शायर जिन्होंने उर्दू कलाम लिखा है। अच्छा वो साईं मूं प्रोग्राम कयो मोहब्बतों के सफ़ीर। वो 13 एपिसोड कया मूं, उहे 55 मिनटनि जा, जिनमें महमूद साबिर, हा साईं उन जो शेर अथव न जो पंहिंजे त वली दखनी उनखे रिकग्नाइज़ कयो आहे। त मुंहिंजो शेर जेको आहे गुल आहे, तुंहिंजो शेर खंडर आहे। मूंखे उर्दू शेर उहो नथो अचे, पर मुंहिंजो शेर गुल आहे। इहो वली दखनीअ जो आहे। हीअ असांजे हिन जे लाइ महमूद साबिर जे लाइ, ठटे जो शाइर हो, उन जे लाइ इहो शेर हो त तुंहिंजो शेर, मुंहिंजो शेर गुल आहे, तुंहिंजो शेर खंडर आहे। त हीउ गुल कंद जॾहिं गॾु थींदो त इहो सिंधी माण्हुनि खे ख़बर पवंदी। उन ज़माने से अता ठटी वॾो शाइर हो, अज़ीम ठटी वॾो शाइर हो, ऐं महमूद साबिर वॾो शाइर हो। असांजो हीउ महमूद साबिर, हीउ असांजो सचल सरमस्त वॾो शाइर हो। मुझको तेरा जादू लगा, न सब्र है न आराम है। साईं कमाल आहे न। उन जॾहिं लिखत है क्या पढ़त है, नुखत है, इहो जॾहिं क्या अपन अपन बात उर्दू में हूंदो, इहो लहजो हो। पर साईं सचल सरमस्त त हाणे जी जहिड़ी उर्दू लिखी आहे। मुझको तेरा जादू लगा, न सब्र है न आराम है, तेरी तरफ से ऐ सनम न खताया न पैगाम है। केॾी साफ़ साफ़ उर्दू आहे। अहिड़े नमूने इहो प्रोग्राम थियो असांजो 13 एपिसोड, ॾाढो सुठो। हुन में मूं कोशिशि कई मेहदी हसन खे, तरन्नुम नाज़ खे, नूरजहान ऑपरेशन लाइ वई हुई, उहा हुते, हुन त मोहम्मद अली ख़ान, जेके जेके सिंध जा पंहिंजे पाकिस्तान जा वॾा नाले वारा हुआ। सुभाणे मूं चयो ईअं न थिए जो माण्हू उर्दू वारा इहो चवनि त
तो आपने सिंधी शायरों का उर्दू कलाम भी अपने लोगों से गवाया। न ये उर्दू जी तारीख़ छो तो उर्दू असांजी ॿोली आहे। बिल्कुल ही उर्दू लफ़्ज़ जो असांजो लफ़्ज़ आहे। बिल्कुल जीअं पुॼाड़ो कहां लफ़्ज़ असांजो आहे। खोड़ साईं लतीफ़ साईं उर्दू जा खोड़ लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। उहे माना ही असां पंहिंजी ॿोली था सम्झूं। ही असांजी ॿोली आहे, असांजी ज़मीन जी ॿोली आहे। उर्दू माना मजमूओ माण्हुनि जो मजमूओ लश्कर। ऐं इन ते डॉक्टर बलूच साहब जो किताब बि आहे सिंध में उर्दू शाइरी जे हवाले सां। ऐं अॻूणे वॾे वज़ीर खे जॾहिं जवाबु ॾियणो हो MQM जे मेंबरनि खे त मूं उनखे उहो किताबु ॾिनो हो जेको अॼु ॾींहं ताईं वापसि कोन थियो। त हुन उहो किताबु लहराए बाक़ाइदा उते चयो त तव्हांखे मां गिफ्ट थो कयां किताबु, ऐं तव्हां हिन में पढ़ो त केॾनि सिंधी शाइरनि, तव्हां था चओ त तव्हां उर्दू 1947 में तव्हां आंदी आहे, पर असां वटि सदियुनि खां वठी हिते आहे। ऐं उते उन अता ठटवी जो अता उस भूख को हम लोग सोता ज़खुरदन साग लोनी सोक रहता वारो जेको शेर आहे उहो कोट बि कयो हुयो। बिल साईं असां ॾिसूं था, तव्हांखे शायदि हैरत थींदी त मूंखे उहा ॻाल्हि यादि आहे त लाहौर जहिड़े शहर में जॾहिं फैज़ अमन मेलो थिए थो, उते बेदिल मसरूर जॾहिं ॻाए थो ॾोही हा ॾोही हा ॾोही हा, त पूरो हिकिड़ो अवाम जो समुंड जेको आहे उन में हिकिड़ो तलातुम थो अचे पियो। त इहो छा ज़माने जो कमाल हो, इहो अयाज़ जी शाइरी जो कमाल हो? इहो शाइरी जो कमाल बि हो। इहो ख़ासि तौर ते असां जेको ॻायोसीं अयाज़ खे बि ॻायोसीं असां, फैज़ ऐं अयाज़ ॿिन्ही खे बोल के लब आज़ाद तेरे, बोल के लब आज़ाद तेरे। इन में क्रेडिट जेको आहे असांजे असलम अज़हर साहब जो। अच्छा, असलम अज़हर साहब कंहिं जाइ ते इहो कलाम ॿुधो हो त हुनजे सईद, पंहिंजो सईद सानिया सईद जो वालिद, नालो बि चङो मूंखे हाणे यादि नथो अचे, उहो बि असल में कम्युनिस्ट पार्टी जा मेंबर हुआ। पोइ उन्हनि अनवर फीज़ाद हिननि सां गॾु हो, शाहिद भुट्टो ख़ुसूसी तौर ते हिननि सां गॾु हो हिन म्यूज़िक जे कमनि में। पोइ हुन मूंखे चयो दादा हाणे हीउ कमु आहे हिन क़िस्म जो आहे, इंसान दोस्ती जो कमु आहे, सुजागी जो कमु आहे, तव्हां इहो कमु कंदा रहिया आहियो त असां सां गॾिजी कमु कयो। पोइ वरी इन्हनि सां गॾिजी मूं कमु कयो। इन गॾिजी कमु करण में असां इहा कैसेट वॉइसिस जी कैसेट बि ठाहीसीं, EMI जी, जेका फैज़ अमन फैज़ ऐं शेख अयाज़ जी गॾियल कैसेट हुई। इन में असांजो इहो तजुर्बो थियो त हिंदुस्तान में बि ईअं थियो आहे त अवाम जी सुजागी लाइ पोरतनि जी सुजागी जा हुननि रिकॉर्ड कया आहिनि। असां वटि पोरतनि जे सुजागीअ लाइ वतन जा गीत सिंधीअ में उर्दूअ में घणा लिखियल आहिनि, पर असां फोकस न कयो आहे। इहो पहिरियों भेरो हो जो असां इन ते फोकस कयोसीं पंहिंजे सिंधी शाइरीअ ते, जंहिंमें इहे हमरचो हमराह अचो जेको लाबारे जो गीत हो हमराह अचो, या उहो ॾिया ॾिया लाट असां, या हुनजो मीराणीअ जो हिकु शेर हो जंड जुड़े माल छुड़े राति खुटे थी बाख फटे थी। इहो जेको आहे सुजागी जो पैगाम हो, सॼो इंसान दोस्ती जो पैगाम हो। उन जे करे असांजी शाइरी जी इहा चूंड इन लेवल ते हली आई। पोइ खोड़ गीत हुआ जेके ठाहियासीं इतफ़ाक़ सां। इहे मां पोयनि लम्हनि में हो ख़तमु थियण वारो हो, उन जे करे बसि इहा कैसेट ठही। उन खां पोइ शायदि इहो मां जो बि कमु अॻिते न हली सघियो। त असांजो इहो इरादो हो त फैज़ खे ऐं असांजे अयाज़ खे, छो त हीउ असांजो हिननि जो लहजो जुदा लहजो आहे, हीउ को कन्वेंशनल लहजो कोन्हे। हा, त हाणे जॾहिं उहो ॻाए थी पंहिंजो टीना सानी, ॻाइणी त सुठी आहे पर हुनखे उहो नरम लहजो थी ॾे, ॾाढो हिकिड़ो स्लो लहजो थी ॾे, टोन एग्रेसिव आहे। ॻाल्हि इहा आहे न, सॼो हिननि शाइरी मज़ामती शाइरी कई आहे हुनजो, ऐं उन्हनि जी जेका मोटिवेशन पैदा करण जो जेको जज़्बो पैदा करण जो आहे उहो शाइरी सॼी आहे लूं काढाईंदड़ शाइरी आहे। फैज़ जी बि आहे, अयाज़ जी बि आहे। ख़ुदि असांजे हिननि सभिनी शाइरनि जी, रोमेंटिक में त असांजा खोड़ शाइर आहिनि, पर ही मज़ामती लहजो जेको आहे न अयाज़ जो तमामु घणो आहे। बिल्कुलु सोणीअ खे मेहार खे तूं न मेहार आहीं न तो वटि मही, तूं मेहार आहीं कोन, परार वञी बीठो आहे उते वञी रहियो पियो आहे। अहिड़ी नमूने मननि पई मारियूं सभु क़ाबू आहिनि कोट। हिन लहजो ई जेको आहे सॼो इन्हनि शाइरनि जो मुख़्तलिफ़ आहे। तव्हांखे शायदि इहो बल्कि यकीनन अंदाज़ो न हूंदो त तव्हांजे इन रुगो हिकिड़े ब्रेक थ्रू इन हिकिड़ी कैसेट इन हिकिड़े ऑडियो एल्बम नस्लनि जी कीअं तरबियत कई आहे। तव्हांखे यकीन न ईंदो त उनजा सभु गीत न फ़क़ति गीतनि जा लिरिक्स मूंखे यादि आहिनि, बल्कि अहमद सलीम साहब जेको स्क्रिप्ट लिखियो हो, जेको मुर्तज़ा सोलंकीअ पढ़ियो हुयो, उहो हींअर जो गीत पाण ॿुधाइण पिया वञूं उहो जंगी गीत आहे। ऐं उनखां अॻु में जेका अनाउंसमेंट आहे उहो मूंखे लफ़्ज़ ब लफ़्ज़ यादि आहे त मैदान जंग ज़ख़्मी अंग न संदेशा न पयाम, फिर भी आस है घनघोर घटाओं की, मोर के नाचने की, और है उमंग के मरने वालों को भुलाया ना जाए। उनखां पोइ तव्हां हा वञो कमेलियो, मां चाहींदुमि त ॿ लाइनूं तव्हां झुंगारियो त जीअं असां वञो कवेलियो वञो, वञो कवेलियो वञो, वञी प्रीअ खे चओ अञा पियो जियां, अञा पियो जियां, अञा पियो जियां। अजोग हीअ जाट उसाट ई उसाटा,
बचार पेरड़ा खणा त पन्नु पन्नु थी छणा सनी हुआ न संगवा न आसमय उमंगवा तॾहिं बीमार धाड़ में उजाड़ वाड़ वाड़ में विढ़ी विढ़ी रिढ़ा पयो रिढ़ी रिढ़ी विढ़ा पयो अञा तहां ऐखलो अवी बिगर कयो बिलो अञा पयो जिया अञा पयो जिया अञा पयो जिया वञो कवेलियो वञो वञी प्रिय खे चो वञो कवेलियो वञो वञी प्रिय खे चो अञा पयो जिया अञा पयो जिया अञा पयो जिया अञा पयो जिया वञो कवेलियो वञो वञी प्रिय खे चो अजोग ही चाटा उसाटई उसाटा बचार पेरड़ा खणा त पन्नु पन्नु थी छणा सनी हुआ न संगवा न आसमे उमंगवा तॾहिं बीमार धाड़ में उजाड़ वाड़ वाड़ में रिढ़ी रिढ़ी रिढ़ा पयो बिड़ी बिड़ी रिढ़ा पयो अञा तहां ऐखलो अवी बिगर कयो बिलो अञा पयो जिया अञा पयो जिया अञा पयो जिया अञा पयो जिया कॾहिं उभट मरा त पोइ बचार लुढ़क हार जो कॾहिं कॾहिं त सार जो त केरु माग में मोह कॾहिं कॾहिं त सार जो त केरु माग में मोह जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे जॾहिं बि मौज चोर में ॾिसो न कंहिं बि होर में जॾहिं बि रोज रीझ में ॾिसो अबोज रीझ में कॾहिं नहीं विसारिजो त केरु सुन में सुतो केरु सुन में सुतो त केरु सुन में सुतो त केरु सुन में सुतो त केरु सुन में सुतो अजात जाग थी चले अजात वेड़ थी हले अजात धावताव में लहुव लहुव लगाव में रिड़ी रिड़ी विड़न पया बिड़ी बिड़ी रिड़न पया अजा थियो न माण क्यों छातियों वाण क्यों अजा घड़ी पुनी ना अजा रात थी ना 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 वञो कवेलियो वञो वञी प्रिय खे चो
साईं मुंहिंजा भलीकार था चऊं प्रोग्राम सूरज शाखूं कॾहिं जे 2 कलाक जे सफ़र में असां वटि बेदिल मसरूर साहब मौजूद आहिनि। मूंखे ख़बर आहे त उन्हनि जी मसरूफ़ियत जा ॾियारा आहिनि, छाकाणि त हू इलेक्शन वर्क में मसरूफ़ आहिनि, पर हिन आख़िरी चंद मिंटनि जी गुफ़्तगू में मां चाहींदुमि त उन्हनि सां जेका गुफ़्तगू आहे, उन सां जेका ॻाल्हि ॿोल आहे, उहे सुवाल जेके तव्हांजे दिलि में बि उभरनि था, ज़हन में बि अचनि था, कुझु उहे सुवाल, कुझु उन्हनि जी फ़नी ज़िंदगी जा सुवाल, ऐं पोइ आख़िर में पंहिंजे वोटर जे लाइ उन्हनि खां पैगाम वठी पोइ उन्हनि खे इजाज़त ॾींदासूं, असां पंहिंजे प्रोग्राम खे जारी रखंदासूं। हीउ प्रोग्राम मां जी ख़िदमत में हॉट FM 105 रेडियो नेटवर्क जे जिन स्टेशन सां नशर थिए पियो, उन्हनि में जेकबाबाद, शिकारपुर, लाड़काणो, दादू, नौशेर फिरोज, नवाबशाह, सांगड़, मिठी, मीरपुर ख़ास, बदीन ऐं हैदराबाद शामिल आहिनि। hotfm.com.pk रस्ते ही आवाज़ सॼी दुनिया ताईं पहुचे पई। या जेकॾहिं तव्हांजे स्मार्टफोन ते हॉट FM 105 जी मोबाइल फोन एप्लीकेशन डाउनलोड थियल आहे त उन रस्ते बि पूरी दुनिया ताईं आवाज़ पहुचे पियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रस्ते बि ही आवाज़ सॼी दुनिया ताईं पहुचे पियो, ख़ासि तौर ते अमरीका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि, यूके जे मुख़्तलिफ़ रियासतुनि ऐं यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में। बेदिल मसरूर साहब असां सां गॾु मौजूद। बेदिल साईं, तव्हां फिक्शन बि लिखियो, शॉर्ट स्टोरीज़ बि लिखियो, तव्हांजा नॉवलिट्स बि आहिनि। तव्हां वधीक पंहिंजो जेको इज़हार आहे उहो कंहिं में वधीक तव्हांखे सहूलियत थी थिए पई, मौसीक़ी जे ज़रिए इज़हारण में या लिखण में? मौसीक़ीअ में जेको आहे उहो बसि हिकिड़ो मुखातिब हूंदो आहे मुंहिंजो, जंहिंखे ज़हन में रखी मां ही मौसीक़ी तरतीब ॾियां थो, ॻायां थो। बाक़ी जेको मुंहिंजो अंदरियो इज़हार आहे उहो प्योरली जेको निज उहो नसर में अचे थो। नसर जे ज़रिए मां उहो पंहिंजो उहो सभु कुझु ओते सघां थो, छो त लफ़्ज़ जेके आहिनि मूंखे उहो साथ ॾियनि था। बाक़ी जेसि ताईं ॻाइण जो तालुक़ु आहे त शाइरी ॿियनि जी थिए थी, उहो मूंखे पंहिंजे जज़्बनि सां ॾिसणो थो पवे, अवाम जे जज़्बनि खे उन में साम्हूं रखणो थो पवे, पोइ इहो को फ़ैसिलो थिए थो त इहो कलाम ॻाइजे। छाकाणि त मां सम्झां थो त महीने में मूं वटि 5 खां 10 मजमूअनि ताईं मूं ॾे तोहफ़े तौरु अचनि था, पर उन में शाइरी एतिरी इन लेवल जी कान थी मूंखे मिले जो मां को टारगेट ऑफ ऑडियंस या टारगेट ऑफ वीडियो जेके दोस्त आहिनि असां उन्हनि जेको मुखातिब मां ज़हन में रखी सघां। खोड़ अहिड़ी शाइरी आहे जेका मूंखे ॻाइण जे लाइ उत्साहे नथी। अॻे ईअं हूंदो त अयाज़ जी शाइरी, इमदाद जी, तनवीर जी या न्याज़ मायूनी जी, इहा उत्साहींदड़ शाइरी आहे। हाणे इन लेवल ते शाइरी घटि थी मिले। जेको बि रोमांटिक शाइरी आहे उहा बि ॾाढो महदूद अंदाज़ जी आहे। जेका असांजी ख़ारिजी शाइरी आहे उहा बि लफ़्ज़ उन जा अटकी था पवनि ज़ुबान ते, जेके असां अदा करण में ॾाढो ॾुखिया था लॻनि। त हीअ असांजा शाइर आहिनि जिन खे मां ॻाए सघां थो, ऐं पोइ इहो अवाम जी सोच खे उभारण जे लाइ मुंहिंजी पंहिंजी जेका जज़्बाती सोच आहे सिर्फ़ु उहा उन में नसर में अचे थी। बाक़ी कंपोज़िशन्स ज़ाहिर आहे मुंहिंजी म्यूज़िक सॼी आहे आगा सलीम चवाणी त तूं ड्रामेटिक म्यूज़िक जो कंपोज़र आहे, त मूंखे ख़ुशी थींदी आहे त वाक़ई मां शाइरी बि उहा ई ॻोल्ही आहे जेकी जंहिंमें ड्रामेटिक वैल्यू आहे, ऐं मौसीक़ी बि मां ईअं ई ठाही आहे जंहिंमें ड्रामेटिक वैल्यू आहे। त हिन दौर में असांखे ज़ाहिर आहे अयाज़ खे हिकिड़े नए कंपोज़र जी ज़रूरत हुई। उहा मूंखे ख़ुशी आहे जो दोस्त मूंखे चवंदा आहिनि त उहा ज़रूरत बेदिल पूरी कई आहे। अयाज़ खे तव्हां अयाज़ जी मर्ज़ी सां ॻायो या अयाज़ खे मूं पंहिंजी मर्ज़ी सां ॻायो, ऐं अयाज़ खे वाक़ई हथ लोॾाइण ते, पेरो लोॾाइण ते मजबूर कयो। हिते अची चई त यार मूंखे इहा ख़बर ई न हुई त तव्हां एॾे जज़्बे सां ॻायो था। साईं तव्हांखे ख़बर हुई सकर में जॾहिं मूं ॻायो हो इहो त तव्हां मूंखे डायरीअ ते पाण लिखी ॾिनो, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयार हो यार। अच्छा, तव्हांजे लाइ मां इन्फॉर्मेशन इहा ॾियां त पहिरियों मूं ई ॻायो आहे अयाज़ खे, सभिनी खां पहिरीं मूं ॻायो। कहिड़ो गीत हो जेको पहिरियों गीत जेको आहे उहो आहे सिंध देश जी धरती तो ते पंहिंजो, ऐं ॿियो आहे पंहिंजो हिनजो असांजो उस्ताद ॻायो हो, उस्ताद असांजी कंपोज़र, असांजे इन जो अयाज़ जो जेको पहिरियों कंपोज़र थियो उहो असांजो उस्ताद अरबाब ख़ान खोसो अथव। हा, साईं मोहम्मद इब्राहिम जो जॾहिं हितां बदिली करे मोकिलियो जैकबाद, त उते साईं ईंदो हो, पोइ उते हुनजो ख़्यालु हो त जेकॾहिं हिते जशन कजे अहिड़ो जंहिंमें अयाज़ खे बि ॻाइजे। पोइ इहो असां ॻायोसीं सिंध देश जी धरती तो ते पंहिंजो सीस निभाया। ऐं ॿियो हू आहे नाव हली आहे गीत खणी, तड़ तड़ ते तूफ़ान हलो में नाव हली आहे गीत खणी। पोइ हुन मूंखे ॿुधायो त असां ज़रीना बलोच आहे हिनजी पलीज साहिब जी घरवारी, उन ते बि कोशिशि आहे त उनखे बि रेडियो ते ॻारायूं, त रेडियो ते उन जो हू हलंदो,
उहो बांवरा सांवरा हिन जो अयाज़ जो मुंहिंजा पहिरियों बांवरा घर में घड़ी चोई करे। हा, त उन खां पोइ हुन जो इहो सिलसिलो शुरू थियो। ऐं जो मैंने जो अब्दुल गफूर फ़कीर अब्दुल गफूर बि जेको पहिरियों कलाम ॻायो अथव उहो बि अथव नांगो आहियां नांगो यार। सिंधड़ी सिर केरु ॾींदो पोइ कयो आहे, काफ़ी पोइ कयो आहे। ऐं जॾहिं उन खां पोइ हीअ वीसी थियो आहे। अच्छा, उहो नांगो आहियां नांगो यार पोतो आहियां काक कंदीअ ते चोरे पंहिंजो चांगो यार, इहो हुन फ़कीर अब्दुल गफूर ॻायो हो, ॾाढो सुठो ॻायो हो। इहो सिंधीअ में सिंधी शाम थी सखर में। जॾहिं वर्दक साहब हो डिप्टी कमिश्नर हुते हिन जो साईं हिमायत अली शाइर ऐं ॿिया बि शाइर हूंदा हुआ साईं जा तमामु घणा अया साहब जा दोस्त। उहो माहौल हुनजो सॼो उर्दू वारनि सां हो, सुठो हिकिड़ो माहौल हो हुनजो। उन ज़माने जा इहे गीत आहिनि। पोइ अयाज़ मूंखे लिखी ॾिनो, मूंखे हिकिड़े भेरे पाण दावत ॾिनी ऐं बाबा जो ॾाढो मदाह हो, असां फ़कीर मसरूर जो ॾाढो मदाह हो। उहो मूंखे चवंदो हो त यार हुन जूं जेके आङुरियूं हुन सितार ते जॾहिं हलंदियूं राबेल जा गुल पिया ठहनि, एतिरी तारीफ़ कंदो हो। बसि उहो कॾहिं कॾहिं वरी मूड में हूंदो चवंदो यार आहे फ़कीर मसरूर हुयो नंढी मामूली नौकिरी, पर माण्हू यार आला हो ॾाढो। उहो ॾाढी तारीफ़ कंदो हो बाबा जी। ऐं कदु ईअं शाहबलूत जहिड़ो कदु हूंदो हुउसि, अखियुनि में असां न ॾिसी सघंदा हुआसीं, एतिरी दहशत हूंदी। ऐं लाल मोहम्मद लाल, एहसान बदवी ऐं अयाज़ इहे टई शिकारपुर जा हिक ॿिए जा दोस्त हूंदा हुआ जेके बाबा साईं वटि ईंदा हुआ घणो करे। बाबा साईं वरी उहो ज़ाहिर फ़कीर माण्हू हो, मोहबत ॾियण वारो माण्हू हो, नौजवाननि में हुनखे तमामु वॾो उत्साह हो। लाल मोहम्मद त लिखियो आहे त मुंहिंजो उस्ताद पंहिंजो इहो आहे। ऐं अनीस अंसारी बि मूंखे चवंदो हो पंहिंजो त मां सिका हिंदी शाइरी आहे उहो फ़कीर मसरूर खां सिखी आहे। इहो उहो ज़मानो हो, असां पंहिंजी यादाश्त मां लिखां थो ऐं उन में इहो ॿुधाईंदासीं त इहे वॾा वॾा शाइर हुआ, असांजे फ़कीर मसरूर खे हुननि कीअं रिकॉग्नाइज़ कयो आहे, केतिरी वॾी लेवल ते हुसामुद्दीन राजदी ऐं पंहिंजे प्रोफेसर लुत्फुल्लाह बदवी तमामु घणो हुननि खे रिगार्ड्स ॾिना आहिनि। अयाज़ पहिरियों दफ़ो तव्हां किथे ॿुधो साम्हूं? अयाज़ मूंखे सखर में ई ॿुधो पहिरियों। मूंखे मोहम्मद इब्राहिम जोयो ई वठी आयो, सखर वठी आयो उते सिंधी शाम में। उन ते हुन जो जुमिलो इहो हो त हीउ छोकिरो मूंखे ॾाढो मशहूरु कंदो। अच्छा, हुनजो पहिरियों जुमिलो इहो हो त हीउ छोकिरो मूंखे ॾाढो मशहूरु कंदो। ऐं उन खां पोइ ईअं ई हो, हिकु ॿिनि जायुनि ते ईअं बि चयो वई त भई इहो को तूफ़ान थो लॻे मूंखे अचण वारो आहे, मुंहिंजी शाइरी खे अलाए केसि ताईं वठी वेंदो। वरी ईअं बि थियो त हिते कराचीअ में मलीर में को प्रोग्राम थियो त हिन में लिखियो अथई, किताब में लिखियो अथई, सितारा हेठि लही आया, मूंखां पुछण लॻा त हीउ केरु थो ॻाए, हीउ कंहिंजो कलाम थो ॻाए। इहो किताब कराची ॾींहं राति में लिखियो अथसि। सो अयाज़ ईअं कॾहिं कॾहिं छिरकाई तड़े ॻाल्हियूं लिखियूं आहिनि मुंहिंजे लाइ। आख़िर में जॾहिं मां हिन जो इंटरव्यू पे कयो जेको टीवी तां नशर न थी सघियो, उन में हुन चयो त यार बेदिल तूं मुंहिंजो अहिड़ो दोस्त आहे जंहिंजे मुतलिक़ मां अञा सही नमूने सां न लिखी सघियां। ऐं पोइ हाणे तूं कैमरा ऑन कर त मां ॻाल्हायां। न, मूंखे पंहिंजी तारीफ़ जी ज़रूरत न आहे, तव्हां एतिरी मोहबत ॾियो था इहो काफ़ी आहे। बसि तारीख़ में लिखाइण जा अञा वक़्त पिया आहिनि। मूंखे त ख़बर न हुई त हीउ जल्दी गुज़ारे वेंदो, पर हुनजो अंदाज़ो इहो हो त शायदि इहे कुझु ॾींहं आहिनि जेके उहो दुनिया में रहंदो। पोइ ईअं ई थियो, अस्पताल में पियो, चयईं त बसि यार फ़कीर हाणे दुआ कर। मां न ॻाल्हाए सघियुसि वधीक, मुंहिंजे हाणे वाक़ई सूरत हाल कुझु अहिड़ी आहे। घरवारी खे बि चयईं त मुंहिंजो सुथण कमीस खणी आहे त हाणे मां कपिड़ा बदिलाईंदुसि। त असां वरी अलामती माण्हू आहियूं त हाणे साईं कपिड़ा बदिलाईंदो त बसि वाक़ई ईअं थियो, कपिड़ा खणण विया, पुठियां साईं जो इंतकाल थी वियो। त उहो त वॾो माण्हू हो, लीजेंड हो, तमामु वॾो। ऐं तारीफ़ करण में हूअं त कंजूस हो, पर मुंहिंजी तारीफ़ ॾाढी कंदो हो। हा, ख़ासि तौर ते दोस्तनि सां विढ़ंदो बि हो, घणो विढ़ंदो बि हो। चवंदा हुआ साईं तुंहिंजो पोर्ट्रेट ठाहियो आहे बेदिल मसरूर, मूं ठाहियो बेदिल हिन ते अयाज़ ते 3 प्रोग्राम हिन जा कया, मूं टीवीअ तां उर्दू में प्रोग्राम कया हुआ, ॾाढा सुठा प्रोग्राम हुआ। उन में ख़ासि तौर ते हुनजो जेको आहे न कोड कीअं किनारे ते समुंड खे समायो आहे, समुंड ते कयो। मूंखे उहो जेको आख़िर में स्क्रोल हले थो उहो बि समुंड जे किनारे ते मूंखे उहो धुंधलो यादि अचे थो त तव्हां कंहिं नमूने सां हुनखे। अच्छा, कुझु जीअं मेहदी हसन जो तव्हां ज़िक्र कयो त अयाज़ जो जेको अखियूं आरज़ू अखियूं इल्तिजाऊं, इहो तव्हांजो रिकॉर्ड न? इहो हिननि कयो आहे, समी बलोच कयो आहे। अच्छा, अयाज़ जो कलाम मूं हुन खां न ॻारायो आहे, मूं सचल जो कलाम हुन खां ॻारायो, सचल साईं जो। ऐं हिन खां जेके बि उर्दू जा सुठा ॻाइणा आहिनि सभिनी खां मूं सचल साईं जो, बेदिल साईं जो, हिननि जे पंहिंजे सभिनी उर्दू जिन कलाम लिखिया आहिनि सभिनी जा, इवन हिनजो अली नवाज़ नाज़ जो तरम नाज़ खां करायो। लाहौर वियो हुउसि मां 10-12 ॾींहं उते हुउसि, उते सभिनी खां मां रिकॉर्ड कराया। बेदिल साईं जी होरी
हामिद अली ख़ान खां ॻाल्हाए आयुसि। सो इहो मूं ॾिनो सॼो रिकॉर्ड निसार मेमण खे। हा, मूं चयो यार ही तव्हां रेडियो ते हलायो ऐं असांजो पहिरियों आहे तरीक़ो इहो त असां जेको रिकॉर्ड कयूं था रेडियो ते वञे। निसार साहिबु हिते डिप्टी कंट्रोलर थी आयो शायदि हिते, उहो ट्रांसफर कराए सघियो अलाए न कराए सघियो। पर जेकॾहिं उन वटि आहे त मूंखे एतिरी पक आहे त हथी को ज़रूर हूंदो। न उहो मूंखे ॿुधाई तो अलाए किथे रायगां थी तव्हां पुछो किथे मथां हुजे, साईं ॾाढा सुठा कलाम अथव मेहदी हसन जे हिन में उर्दू जा जेके बि असांजे सिंधी जा शाइर आहिनि ॾाढा टॉप जी हुनजी म्यूज़िक आहे ऐं तमामु वेही असां हुनखे सेंसिबली हुननि जी म्यूज़िक ठाराई। बेदिल साईं जो कलाम आबदा ॻाया हुआ, ज़रका जेका उन वक़्तु तमामु सुठी आर्टिस्ट हुई उन खां ॻाल्हायासीं ऐं खोड़ नाला मूंखे हिन महिल नथा अचनि पर ॾाढो साईं सभु ख़ुशि हुआ उहे। उहो शमसा कमल उहा शाइरा बि आहे, उहा साईं ॾाढी सुठी शाइरी करण वारी, उन असां काफ़ी रिहाण थियो, पंहिंजी शाइरी ॿुधाए वरी असांजी हुनजी सचल शाइरी साईं जी शाइरी पढ़ी ॿुधायो। वरी असां जेको हिनखे हिन जा अता 38 जा हिन जा जेके शेर पढ़ियासीं भंवर में कंवल आहे, भंवर कंवल में अलाए छा ज़िंदगी भंवर में, साईं भंवर खे हुन इस्तेमालु कयो आहे अता 38 कमाल करे छॾियो आहे साईं। मूंखे उहो हाणे हुनखे 30-35 साल थी विया आहिनि। तमामु वॾो शाइर गुज़रियो आहे उर्दू जो। साईं पंहिंजे वोटर खे, आम माण्हू खे, पंहिंजे फैन खे, पंहिंजे ॿुधंदड़ खे, पंहिंजे ख़ैर ख़्वाह खे, छो त खोड़ सारा सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि जेके NA 242 सां तालुक़ु कोन था रखनि पर तव्हां लाइ ख़्वाहिशूं रखनि था पिया, उन्हनि जूं मोहबतूं तव्हां सां गॾु आहिनि, उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो मोकिलाइण खां अॻु में? हिकिड़ो ख़ासि पैगाम आहे इहो जेको सभिनी जे लाइ। ॾिसो ही असांखे धरती जेका आहे उहा माउ जे बराबरि आहे ऐं माउ केतिरी पाकीज़ा हुजणु खपे, माउ केतिरी सुहिणी हुजणु खपे, माउ कीअं लाड वारी हुजणु खपे, औलाद खे उन जे लाइ सोचणु घुरिजे। छाकाणि त हुन 9 महीना पेट में रखियो आहे, वरी ॼणियो आहे, वरी असांखे ईअं ज़मीन में वञिणो आहे, उन माउ जी गोद में वञिणो आहे। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे हमेशह त मां इन ज़मीन ते घटि में घटि मां बावज़ू हलां त जीअं ज़मीन मूंखे जेको, छाकाणि त अलाह साईं जो इहो फरमान आहे त जेको माण्हू बावज़ू आहे उनखे धरती बिस्मिल्लाह चई ऐं लतीफ़ साईं पाण चयो आहे त भूमि पिणु बिस्मिल्लाह रंद। त अहिड़े नमूने मुंहिंजो सॼे अवाम खे इहो ई आहे, सॼे सिंध वारनि खे इहो ई आहे त भई जे तव्हां वुज़ू सां न आहियो त पर पाक दामन थी हलो, बाउसूल थी हलो, बाकिरदार थी हलो पंहिंजे अमा जे सीने ते, ईअं न थिए त अमा तव्हांखे बिस्मिल्लाह न चवे, हुनखे बिस्मिल्लाह करण ते मजबूर कयो। हीअ आहे मुंहिंजो सभिनी क़ौम खे पैगाम, सभिनी नौजवाननि खे पैगाम त बाउसूल रहो, बाकिरदार रहो, हीअ धरती असांखे बिस्मिल्लाह चवंदी रहे, हुनखे मजबूर कयो। तव्हांखे यादि हूंदो अलाह साईं जो फरमान आहे त तूं मूंखे यादि करें त मां तोखे यादि कयां। अहिड़े नमूने सां धरती बि ईअं आहे त धरती बि चवे थी त मुंहिंजे सीने ते तूं हलंदो रह, तो जहिड़ो माण्हू त मूंसां हलंदो रहे, मूंसां हलंदो रहे। ऐं हीअ सॼी कुवत जेका आहे ज़मीन जी जेका कशिश आहे या मोहबत आहे उहा तव्हांखे उनजी मोट बि त ॾिए थी, बिल्कुलु ॾिए थी। उहो इहो मुंहिंजो पैगाम आहे सभिनी दोस्तनि जे लाइ त अलाह सभिनी खे सलामत रखे, उन्हनि खे बचड़ंदा सलामत रखे, सभिनी पंहिंजे नियाणियुनि खे उन्हनि जा सुठा रिश्ता मिलनि, उन्हनि नौजवाननि खे सुठी तालीम मिले, उन्हनि खे सुठा उस्ताद मिलनि, सुठा स्कूल हुजनि ऐं सुठा स्विमिंग पूल हुजनि जिते उहे सुठे नमूने सां ख़ुशीअ सां करे सघनि, सिहत जो पाणी हुजे, सिहत वारो पाणी हुजे, सिहत सलामती हुजे, सुठियुनि अस्पतालुनि में इहे सभु जेके असांजा बीमार वेठा आहिनि उहे अलाह साईं उन्हनि खे तंदुरुस्ती ॾे, इहा हमेशह मुंहिंजी दुआ रहंदी आहे। इहा दुआ अलाह साईं क़बूल करे थो, छाकाणि त जेको माण्हू इन वुज़ू सां हुजे थो न त अलाह साईं उन जी हर ॻाल्हि क़बूल करे थो। उनजे करे मां कोशिशि कंदो आहियां त सभिनी खे दुआ ॾींदो रहां, हर वक़्तु दुआ ॾींदो रहां ऐं सभिनी दोस्तनि खे बि इहो चवंदो त तव्हां बि सभिनी खे दुआ ॾियो, खीसे में 4 दुआऊं आहिनि त बि ॾियो दोस्तनि खे, वरी 10 दुआऊं बि अची वेंदियूं इंशाअल्लाह। वेंदे वेंदे बुखारी जा बोल तव्हांजी झुंगार ॿुधणु चाहींदासीं। इश्क उस्ताद ऐलान आहे, लोग सम्झू त छो थो लिकाई, ॻाल्हि दिल जी खुली ॼण त ख़ुशबू खुली, का बि ख़ुशबू में न आहे ख़राब। 2-3 लाइनूं गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी शेर, गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी, गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी, शौक़ शीशा खुलनि इश्क ओते पियनि, शौक़ शीशा खुलनि इश्क ओते पियनि, शहर लेखे शराबी शराबी, गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी, ओ गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी, ओ नेण तुंहिंजा शराबी शराबी।
दिमाहनो उड़क हलो दिमाहनो Hello.